समझण जे लाइ तयार कोन्हे। असां जेको आहे सो गाने राज रंगीन ते हलिया वियासीं। पोइ हू आवाज़ में छा पियो चवे उहा असांखे का ख़बर कोन्हे, पर सुभाणे लाइ आवाज़ हता असांजो ज़हन कहिड़ो थी वियो जो जेकॾहिं सुर में केरु माण्हू गार ते जब चवंदो सुभाणे अल्लाह, पर जेकॾहिं बिना सोचे क़ुर मजीद जी आयत पढ़े त सभु माठ करे वेठा। ज़हन असांजा गंदी थी विया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, तव्हां ऐं असां जंहिं दौर जे अंदरि आया आहियूं, इंतिहाई पुरफ़ितन दौर आहे, इंतिहाई पुरख़तर दौर आहे। असां पंहिंजे दीन जे एतबार सां हिन वक़्तु हिकु आलमगीर जंग लड़ी रहिया आहियूं। मौत ऐं ज़िंदगी जो मसइलो आहे। तव्हांखे शाबस हुजे तव्हांजे उलमा इकराम खे, तव्हांजे हिन मदारस वारनि खे जेके तव्हांजे दीन जे तहफ़ुज़ जी जंग लड़ी रहिया आहिनि। ऐं असांखे उमेद आहे त जेसिताईं हिन 1400 साल ताईं जी हिन मुस्लिम अवाम हमेशह उलमा जो साथ ॾिनो आहे दीन जी जंग जे अंदरि, हाणे बि तव्हां असांजो साथ इंशाअल्लाह। अॼु तव्हां हिकिड़े तरफ़ नज़र कयो त तव्हांजे दीन सां छा थिए थो। पहिरियों मसइलो तव्हांजे अॻियां ही पेश कयां त असांजे आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्म नबूवत जो मसइलो इहो मर्कज़ी मसइलो आहे या न? या रीढ़ की हड्डी आहे या न? इन ते असांजे हिन सारे ईमान जो बुनियाद आहे या कोन्हे? इन जे करे शुरू खां असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया खां रवाना थिया, सब खां पहिरीं जेको फितनो आयो दीन जे मथां वो ख़त्म नबूवत आहे। मुसलमा कज़ाब, असवद अंसी, तुलैया, इन्हनि मुख़्तलिफ़ माण्हुनि नबूवत जो दावा कई। उन वक़्त सब खां पहिरीं मैदान ते अचण वारी जेका शख़्सियत हुई वो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु। सुभान अल्लाह। ऐं तव्हांखे यादि रखणु घुरिजे जो असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना सिद्दीक़ अकबर जो इंतिखाब फरमायो, पंहिंजे मुसल्ले ते उनखे बीहारियऊं, हिन जे करे त आका जे वञण खां पोइ उम्मत ते जेको धचको आयो हो इन के जेकॾहिं मुंहुं ॾियण वारी शख़्सियत जी दुआ फ़क़त अबू बकर सिद्दीक़ की हुई। सुभान अल्लाह। सब खां पहिरीं ख़त्म नबूवत के मसाले ते 1100 हुफ़ाज़ किराम साहबा किराम जेके यमामा जे अंदरि शहीद थिया वो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में। इन जे करे जॾहिं असांजे हिन बरे सग़ीर जे अंदरि कज़्ज़ाब ऐं दज्जाल मिर्ज़ा कादियानी नबूवत जो नारो लगायो त सब खां पहिरीं उलमा मैदान जे अंदरि आया, इन मसइले खे आश्कार कयो। पूरे आलम उलमा, आलम इस्लाम के उलमा, इस्लामी तंज़ीमन उन्हनि मुतफ़क़ फ़ैसिलो कयो त कादियानी काफ़िर आहे। ऐं उहो मसइलो तव्हांजे उलमा कोशिश सां उहो वक़्तु आयो जॾहिं असां इन मसइले खे असम्बली में आणाए करे पाकिस्तान के आइन के अंदर इहो फ़ुक़रो रखियासीं त कादियानी मिर्ज़ाई चाहे वो लाहौरी हुजे चाहे कादियानी हुजे काफ़िर दायरे इस्लाम का खारिज। अदालत जो फ़ैसिलो इहो आहे, असम्बली जो फ़ैसिलो इहो आहे, उलमा जो फ़ैसिलो इहो आहे, इस्लामी तंज़ीमन जो फ़ैसिलो इहो आहे। लेकिन तव्हां अंदाज़ो कयो इहो दबाव हो जंहिं दबाव जे करे हिननि फ़ैसिलो कयो। हिन जे करे आउं तव्हां खां पुछां थो, अंग्रेज़ तव्हांजे बरे सग़ीर खे ग़ुलामी खां आज़ाद कयो, शराफ़त सां कयूं या क़ादरनि सां कयूं? तव्हां ॿुधायो। असां तहरीकूं हलाईसीं, असां मुस्लमान शहीद थिया, गैर मुस्लिम जेके क़तल थिया, खून रेज़ी थी। इन खां पोइ अंग्रेज़ मजबूर थियो त हाणे ही मुल्क असांजे कब्ज़े में रहण जो कोन्हे, मजबूरन उनखे आज़ादी ॾिनी। आज़ादी जो सहरो जेको आहे उहो कंहिंजे मथां आहे?
कोने उन्हें आवाम के बताएं जिन ग्रुप के आजाद कराए सही जवाब है गलत जवाब एडी तरह सा जो हत्या के अंदर जे कहते हैं कि हत्या के अंदर तहरीक हली के भी मुसलमान 6 महीना तहरीक हली खत्म नबूवत की जे भी मुसलमान शहीद था हजारों मुसलमान जेल के अंदर गया जब वो आस्ते आस्ते जने तहरीक कुवत वातो वो वक्त आयो जने यो मसलो असेंबली के अंदर पेश कयो जे कने असेंबली में यो मसलो ना अचे हा यो मसलो कने हल कोन किया हा तवा के मालूम होंदो जे दुनिया वो वक्त दिठो जने फकत असा जो आवाज स्ट्रेट पे हो रोटल पे हो असेंबली में असा जो आवाज ना हो तो शाह साहब अताउल्लाह शाह बुखारी मौलाना हबीबुर रहमान नजानी रहमतुल्लाह ताला जरा मानो के वंजा जी तहरीक हलाई हजारों मुसलमान खत्म नबूवत में शहीद था लेकिन मसलो हल कोन थियो लेकिन वो वक्त आयो जने असा के उलमा असेंबली के अंदर मौजूद हुआ शेखुल कुरान मौलाना गुलामुल्लाह रहमतुल्लाह अलैह बड़ो अजीम लश्कर वठी करे राजा बाजार का जुलूस करे अय्यूब हाल के स्टेज पे जने पहुंची करे बाहर रोड के ऐलान की ताजो तख्त खत्म नबूवत का असेंबली में आवाज आयो जिंदाबाद ताज तख्त खत्म नबूवत जिंदाबाद बाहर आवाज शेखुल कुरान को अंदर आवाज मुफ्ती महमूद बड़ा हजरत मान लो जरे बाहर आवाज अंदर आवाज कान में मिलियो तब भुट्टे के मानो के जवाब दियो कादियानी काफिर आहे या तहरीक जेका हली इन जो सहरो उन मुसलमान के आए जिन्हें इन्हें तहरीक मिलाए पहले जो का जान कुर्बान करी है हुकूमत के अंदर है टाइम इन्हें खत्म नबूवत के मसले के खत्म करने में 4 साल से की चुका अरड़न महीने के अंदर 4 साल से थियो त खत्म नबूवत के जो कोई इस्लाम पाकिस्तान के आइन के अंदर इन्हें खत्म कयो इन्हें के गैर मुअस्सस कयो ताजो त 15 दी पहले हज फार्म में जा खत्म जो कौन जो हल्फ नाम हुआ उनमें खत्म नबूवत के फुकरो खत्म कयो हाने तहत क्या है उन्हनि माण्हुनि खे मुतनब्बे के आखो जिन्हनि पीटीआई के वोट ॾिना इन ख़तरे में उन्हनि खे क़ुवत तव्हां ॾिनी इन्हें की ताक़त तव्हां उन्हनि खे ॾिनी जंहिंजे ज़रिए हुननि आका जे ख़त्म नबूवत ते धारे हणण जी कोशिश कई जेकॾहिं असांजा उलमा न हुजनि हा त इहो ख़त्म हिकिड़ो ख़त्म थी वञे हा पोइ तव्हां सभई ने गुनाह बि शरीक कयो क़यामत के लिए आका जा कलम खणी करे मिला याद रखो हेकड़े तरफ तव्हां अंदाज़ो कयो हिननि ख़त्म नबूवत के मथां धारे हणण जी कोशिश कई नामूस रिसालत ही वाहिद मुल्क है जेको इस्लाम के नाले ते पैदा ठाहियो वियो हिन मुल्क के अंदर जेको आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक हो जंहिं गद्दार रसूल जेको इस्लाम के गद्दार सल्मान कासिर के जहन्नम रसीद कयो उन्हें के फांसी ते लटकायो ऐं जंहिं आका के शान में गुस्ताखी कई उन्हें के बाइज्जत तौर ते आजाद कयो आहे कोने ॿुधायो मांजानी ने आजाद कयो उन्हें के आजाद कयो ऐं तव्हां ॾिठो उहा हिकिड़ी औरत कमीनी खसीस फुटकिन चुंडण वारी छेना चुंडण वारी जेको बारहाड़ी के अंदर थान धोण वारी आज फ्रांस के सदर सां गॾु वेठी आहे सही जवाब हो गलत जवाब वो फ्रांस जो सदर उनके चयो जो इस्लाम के खिलाफ हाणे तोखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं हू जेका बकवास गंद करे पई उहा तव्हां ॾिसो पिया या कोन था ॾिसो पिया तव्हांजो जज जेको आहे हिकिड़े ॾींहुं फतवा ॾेई करे उनखे आज़ाद कराए उन हफ़्ते खां बाद जे अंदरि निसार साकिब निसार जेको आहे उहो वञे थो यूरोप जे जेको आहे दौरे ते इनाम वठण लाइ त मूं तव्हांजे माण्हुनि खे मूं तव्हांखे हिमायत कई आहे अंदाज़ो कयो मुस्लमानो हिकिड़ी छेना चुंडण वारी फुटकिन चुंडण वारी लाइ पूरे यूरोप की हुकूमतूं उन जा सदर वज़ीर आज़म मैदान में थी विया ऐं असांजो मुमताज़ कादी खे शहीद कयो उनजे नाले वठण लाइ के तयार आहे या कोन्हे ॿुधायो
यो छा है आका जे नामूस रिसालत के कानून के खत्म करने के लिए हिंका पहली जेका पीपी हुकूमत हुई उन हुकूमत के अंदर असेंबली के अंदर कानून पेश कयो करारदाद पेश कई तो तौहीद रिसालत के कानून के खत्म कयो वजे लेकिन आखिर होजे उन उलमा के जेके असेंबली में वेही करे तव्हां जे इन कानून जो तहफ़्फ़ुज़ कयो है होना ॾिठो त हिन मुल्क के अंदर असा हिकड़ी अहिड़ी अफरा तफरी पैदा कई लादीनियत पैदा कई बेदीनी पैदा करने के लिए सबका पहली जरूरी है बेदीनी तॾहिं ईंदी जॾहिं बेगैरत ईंदी जेसी कौम बेगैरत कोन थींदी तेसी बेदीनी कोन ईंदी इहा यादि रखिजो ला यदखुलुल जन्नत तय्यूस बेगैरत जन्नत में दाखिल कोन थींदो क़यामत तय्यूसन जे मथां क़ाइम थींदी ला तक़ूमु अस्साअतु इल्ला अला शिरारिन नास तय्यूस जे हूंदा तव्हां अंदाज़ो लगायो तव्हां जे मुल्क के अंदर तव्हां के अल्लाह जल्ल शानु केड़ी शय कोन ॾिनी आहे तव्हां जी ज़राअत जेका उनकी पैदावार है तव्हां जे मुल्क खां वधीक तव्हां जो तेल की पैदावार तव्हां जे मुल्क खां वधीक तव्हां जे गैस की पैदावार तव्हां जे मुल्क खां वधीक तव्हां वटि जेके वसाइल आहिनि तव्हां जे मुल्क खां वधीक आहिनि तव्हां जो मुल्क नंढो आहे तव्हां जी पैदावार तमाम वॾी आहे लेकिन पूरे हिते मंसूबे सां लाज़मी तरह तव्हां जी मईशत खे तबाह कयो तव्हां खे बर्बाद कयो जाको न ढालेरन गद्दारन खे मुल्क के मथां आणे करे उन्हें के जो कोसो लूट खुसूट कई वई तव्हां अंदाज़ो लगायो तव्हां जे करे हिकिड़ो ढगो चोरी थींदो आहे उनजा पेर खणी करे वरी तव्हां उनके चोरनि ते पहुचंदा आहियो हे हिते अरबन खरबन जी जेके करप्शन करण वारा मुल्क के धारे हरण वारा लुटण वारा तव्हां जो अदालत अॼु ते हिकिड़े चोर खे गिरफ़्तार करे कोन सघंदा आहिनि तव्हां जी अदालत में इहो हालत आहे त एम हज़ार माण्हुनि खे गोरी बर्दाश्त ॾिना अॼु उन्हनि 2800 खां ज़्यादा माण्हुनि खे ज़िंदा जलायो अॼु ते हिकिड़े खे सज़ा कोन थी आहे के हिकिड़े खे सज़ा कोन थी आहे इहो तव्हां जी मईशत खे तबाह करण अमन के तबाह करे तव्हां के हाल बना करे हाणे तव्हां जे मथां हथ लगे वियो पहिरीं नालो हो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हाणे आहे कायदे आज़म इनकम सपोर्ट प्रोग्राम जंहिंजे ज़रिए उहो तव्हां मर्दनि खे पैसा कोन मिलंदा छो त हिन वक़्तु तव्हां खे जो पासो मर्दनि जी क़ुवत खे ख़तमु करणो आहे अर्रिजालु क़व्वामून अला निसा पहिरीं मर्दनि जी हुकूमत औरतुनि ते हुई औरतुनि खे पैसो ॾेई करे तव्हां जे मथां हाकिम बनाए ॾियो तव्हां जी न्याणी तव्हां जी माउ तव्हां जी भेण तव्हां जी ज़ाल उहो तव्हां घर वेठा हूंदा उहे अस्पताल उहे जेके आहिनि बैंकुनि ते धिका खाइनि पियो चिंचिन जे अंदरि फिरण पियो बाज़ारनि जे अंदरि फिरण पियो तव्हां 1400 साल पहिरीं जेका 1400 साल खां मुसलसल जेका हिननि कुझु कोशिशि कई हुई त इस्लाम औरत खे रानी बनाए जेको घर में बंदि थियो आहे इनखे ॿाहिरि कढे कामयाब थी विया या कोन थी विया ॿुधायो औरतुनि जा मेडनि जा बेल जेके आहिनि बाज़ारनि में फिरण पिया या कोन फिरण जवान कोड़ियूं सभु उते धिका खाइनि पियो गैरत वेही हली या कोन वेही हली 3000 खे असां पंहिंजे गैरत खे विझी छॾियोसीं शैतान जो इंसान ते सभ खां पहिरियों वार जेको आहे उहो इहो आहे जॾहिं आदम हवा खे आदम खे हुन सॼो शैतान कोन कयो अल्लाह उनखे चढ़ियो अल्लाह जल्ल शानो आदम हवा खे जन्नत में रहियो फरमाए ही समूरी जन्नत फकुला मिनहा हैस शैतुमा वला तकरबा हाज़े शजरा पूरे जन्नत में खाओ पियो रहो घुमो फिरो का रोक टोक कोन्हे हिन हिकिड़े वण खे वेझो न वञो इंसान में बेसर आहे इंसान में फितरी तौर इहा अल्लाह जी वॾी नेमत आहे छाजे करे इहा बेसर जे करे न हुजे त हीउ इंसान दुनिया में हली कोन सघंदो हिकिड़ो माण्हू आहे उनके हाथ में नौजवान तड़पी मरे पियो मां उनकी फौज थिए पई पी फौज थिए पियो अचानक हादसो थियो सॼो घर तबाह थियो हाणे जेका उनकी ऐन टाइम ते जेका कैफियत आहे जेकॾहिं इन में बेसर न अचे या ख़तमु न थिए त इहो माण्हू धंधो करे सघंदो वाह न ॿुधाई हो त तबाह इन करे अल्लाह जल्ल शानो इंसान में निस्यान बेसर रखी आहे असांखे हुकुम कयो त जेकॾहिं को फौज माण्हू थिए अवां 3 ॾींहं ताईं 50 ॾींहं ताईं उन सां गॾु उथो विहो खाओ पियो उन्हनि जी हमदर्दी कयो जीअं त हुनजो आस्ते आस्ते उहो ज़ख़्म जेको आहे सो मिटजी वेंदो त वरी उहो जल्दी वेड़ो थी पए बेसर आदम में वैसे भी अव्वल नास कुरान फरमाए तो
घने ज़माने गुज़रे करे आदम खे उन्हें मने की ॻाल्हि विसी वई शैतान जो फदल्लाहुमा बिगुरूर धोखो नहीं छॾे उन्हनि खे वक़ासमहुमा कसम खई अल्लाह कूड़ो कसम शैतान करे आदम अलैहिस्सलाम वक़ासमहुमा इन्नी लकुमा लमिनन नासिहीन कसम खई हम तव्हांजो ख़ैर की सूरत में आयो ऐं उनजो पहिरियों हमलो बीबी हवा कयो बीबी हवा हज़रत आदम खे मजबूर कयो दाणे खाइण जे मथां फल अकला जॾहिं हुननि दाणो खाधो बदत लहुमा सौआतिहिमा वयक़्तसिफा यसिफान अलैहिमा मिन वरक़िल जन्नत उन दाणे खाइण जो असर इहो थियो त जन्नत जो जेको लिबास हो ठट ठट करे सॼो पटले किरी पियो उनजो को गुरु ज़ाहिर थी शैतान जो सब खां पहिरियों हमलो इंसान ते कहिड़ो हो त इन इंसान खे उघाड़ो करे बाज़ार में बिहार में जेको हींअर ही बिहार में कोन था बिहारनि पिया इहो शैतान शैतान खे हिन चयो त असीं तोखां वॾा शैतान आहियूं इहो धंधो असां कंदासीं तोखे परवाह कोन्हे तूं परवाह न कर इहो धंधो असां कंदासीं 3000 ते तुंहिंजी असांजी माउ ऐं भेणूं जेके आहिनि उनजी लाइ बाज़ार में फिरे इहो छा हो हाणे हुननि ॾिठो त असां जेको मुआशिरो काइमु करणु घुरूं था उन जे अंदरि सभ खां वॾे में वॾी जेका रुकावट आहे उहे मदारसे अरबी आहे इन जे करे हिन वक़्तु कुफर जो सभ खां वॾो टारगेट जेकॾहिं आहे त मदारसे अरबी आहे अञा कल्ह अख़बार जे अंदरि टियों ॾींहुं हो त मदारस वारा जेके आहिनि उनजे चंदे जी मॉनिटरिंग फलाणी मॉनिटरिंग हीअ माना निसाब पंहिंजो आउं तव्हां खां पुछां थो त 1000 हैं स्कूल तव्हांजे मुल्क जे अंदरि तव्हांजे ॻोठनि में तव्हांजे आसपास में वैरान पड़े पिया आहिनि या कोन पिया ॿुधायो सवे हज़ारे ॻोठ जेके मदरसा स्कूल जेके लख हा करोड़ हा जेको छा ठहियो वॾेर जो था पाणी कोन्हनि उनमें भाण प्यारिया कोन्हनि वॾेर जा हारी में रहंदे कोन था तव्हां लेकिन तव्हां ॾिसो असांजा मदारसे अरबिया तव्हां केतिरी बंदर खे वठी करे खैबर पख्तून ताईं तव्हां दौरो कयो हिकिड़ो मदरसो तव्हांखे बैरान नज़र तव्हां खां पंहिंजा मदरसा स्कूल नथा हलनि तव्हां असांजे मदरसनि खे छा हलाईंदा इन खां बाद जे अंदरि हमेशह दीनी तालीम असली तालीम ये हमेशह गॾु रही आहे 1857 जी जंग आज़ादी खां पोइ जॾहिं अंग्रेज बड़े सगीर खे मुकमल कंट्रोल कयो त उन्हनि असली तालीम खे दीनी तालीम खां जुदा कयो ताकि ही दीनी तालीम मुकमल ख़त्म थी वञे अलीगढ़ यूनिवर्सिटी जो बुनियाद पूरे मुल्क के अंदर कॉलेज यूनिवर्सिटी जा जो इदारा खोले करे दुनिया जो नौकरियों पैसा हर किस्म जो आसाइशों उनके दरवाजे पे रखी उनके चयो तो दुनिया में जेके ऐश करण घुरो था हेॾा आउं तव्हां खां पुछां थो को माण्हू स्कूल जे अंदरि पंहिंजे बचे खे इन जे लाइ दाख़िल कई आहे त मुंहिंजी क़बर आज़ाद थींदी मुंहिंजो हशर आज़ाद थींदो आहे हुजे तूं खणे हथ मथे त आउं स्कूल में कॉलेज में यूनिवर्सिटी में पुट खे दाख़िल कंदोसि इन सां मुंहिंजी क़यामत जे पासो छुटकारो थींदो जहन्नम खां आज़ादी मिलंदी अल्लाह ताला जन्नत में आज़ाद कंदो छो त इन जो बुनियादी इन ॻाल्हि जे मथां हो त दीनी तालीम खे ख़त्म कई जॾहिं उलमा महसूस कयो त हे दीनी तालीम खे ख़त्म करणु घुरनि था उन्हनि हालात इन्हें कुरान मजीद का सवाल आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस का सवाल फिक़ह का सवाल आका की तालीमात का सवाल मुसलमान नहीं हो सके इन्हें करे हां छा करण घुर्जे उन्हें वक्त ये औलिया अल्लाह गॾिजी करे फ़ैसिलो कयो त दीन जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ मदारस खे काइमु कयो वञे ऐं सभ खां पहिरीं 1885 जे अंदरि दारुल देवबंद जो बुनियाद रखी करे पूरे बड़े सगीर जे अंदरि मदारसे अरबी जो प्यार फैलायो ताकि तव्हांजे बचन खे कुरान ऐं सुन्नत की तालीम ॾिनी वञे तव्हांजो जेको ताल्लुक़ आका सां उनखे दुरुस्त रखियो वञे हाणे तालीम बाइदारा तालीम बाइदारा असां थोरा कया तव्हां कया आहिनि हीअ तव्हांजो त हिकु थियो असां तॾहिं हिकु थींदासीं जॾहिं असांजो निसाब तव्हां पंहिंजी कॉलेज यूनिवर्सिटी में रखो न तव्हां कंज़ दक़ाइक़ छॾा ॾुकाया तव्हां इहे किताब छॾा अक़ाइद
असीं तव्हांजो निसाब रखंदा न यार तव्हां जेको आहे इएं सम्झो था त असां मदारसी तालीम असां अहिड़ा मुल्ला तयार कयूं जेको ज़ाहिरी तौर ते मुल्ला हुजनि लेकिन हक़ीक़त में उनमें इस्लाम जो नालो न हुजे जीअं तव्हां ॾिसो ॿाहिरि मुल्कनि जा मिस्र जा तुर्की जा सऊदी अरब जा मलाइशिया जा इंडोनेशिया जा कारी तव्हां ईंदा आहिनि आलम ईंदा आहिनि उनजे मथे उनजे मुंहं ते ॾाढी आहे ॿुधायो हुस्न क़िरात जा कानून थींदा आहिनि जेके कारी क़ुर पढ़ण ईंदा आहिनि उनजे मुंहं में ॾाढी हूंदी आहे ॾाढी पूजा हूंदा ई आहिनि पैंट पतलून में हूंदा आहिनि न चाई बदला है न सीरत न सूरत न खालो न खत तोरा नाम महबूब गुफ्तन भाई गलत तू कुरान पढ़ी के तुझी सूरत अंग्रेज जड़ी है तुझी सूरत ईसाई जड़ी है तो के कुरान फरमाया यकराउन अल कुरान वला युजाविजु हनाजरहुम कुरान पढ़दा जुबान ते हुंदो उन जो असर उनका नहीं का है कोन रहंदो असर आहे कोन लिबास उन जो उथण रहण खाइण पीअण सॼो अंग्रेजन वारो आहे सॼो जेको आहे ईसाईयत वारो आहे मुस्लमान जो उनजे अंदरि कोन्हे हो अहिड़ा ॿोली पैदा लेकिन असां हिन खे मालूम हुअणु घुरिजे त विफ़ाक़ुल मदारस इहो फ़क़ति इम्तिहानी बोर्ड आहे ॿियो कुझु कोन्हे मदारसी पॉलिसी जो फ़ैसिलो जमीयत उलमा इस्लाम कंदी छो त 95% मदरसा जमीयत उलमा इस्लाम का मदरसा इन जे करे ही दौर इंतहाई खतरनाक है हिन दौर के अंदर ही तव्हां खे रोज़ाना मदारस के खिलाफ बयान वज़ारत तालीम वारा मूंखे त हैरान थिए थो जॾहिं हे असांजा विफ़ाक़ुल मदारस वारा जेका आहिनि मरकज़ी वज़ीर तालीम सां ऐं फ़ौज जे नुमाइंदनि सां जॾहिं ॻाल्हायूं तॾहिं हिननि वञो त शिकायत कई या शिकायत उनके न करण घुरिजे शिकायत कई त खत असांखे वॾो आमदनी जो ज़रियो खंडो आहिनि जे 4 साल थिया आहिनि खलनि जे जमा करण जे मथां अहिड़ा शर्त ऐं क़ैद तव्हां लॻाया रजिस्ट्रेशन जा या पोइ 3 साल खां वठी करे पोइ अघु कोन्हे असांखे वॾो नुक़सानु आहे मौलाना ज़ाहिदुर राशिदी विफ़ाक़ुल मदारस जे रिसालो आहे उन्हनि जे अंदरि जेको आहे सो मज़मून लिखई जिन हे जमानती या सिफ़ारिश पेश कर रहा हुआ इहो मुतालबो पेश कर रहा हुआ उनखे सरकारी वफ़द जा मज़ाक ठठुल कर रहा है जेके माण्हू 1000 मदरसे जा नुमाइंदा हुजनि ऐं उनखे जवाब न ॾियनि हू उनजे मज़ाक में ख़ामोश हो असांजे मदरसे तहफ़ुज़ कोन करे सघंदा मदरसे अरबीअ जो जेकर तहफ़ुज़ कंदो त मौलाना फज़ल रहमान इन करे मुंहिंजा दोस्त ऐं बुज़ुर्गो इंतहाई ख़तरनाक दौर जे अंदरि आया आहियो हिन वक़्तु सभ खां अहम शइ जेका आहे मदारसे अरबिया के कायम करणु आहे मदारसे अरबिया जे अंदरि पंहिंजा बच्चा छॾणा आहिनि मदारसे अरबिया सां ताउन करणो आहे इंशाअल्लाह अज़ीज़ हे उलमा जेके आहिनि जे पंहिंजे असलाफ जे नक्शे क़दम ते हली करे मदारस जो तहफ़ुज़ कंदा इंशाअल्लाह अज़ीज़ असां इहो अज़म कयो आहे त मदारस जो तहफ़ुज़ कयो वेंदो जेकॾहिं को बुरी नज़र सां मदरसे में दाख़िल थियो इंशाअल्लाह उनजा पैर कटियल हूंदा अल्लाह जल शान तव्हांखे असांखे तौफ़ीक़ ॾे व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।